नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम चौपाई माल से गॾु अवां जी मेज़बान डॉक्टर सईद अब्बासी हाज़िर आहे। नाज़रीन हस्ब मामूल पंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे त चौपाई माल जी पालना, उन्हनि जी सिहत, बीमारियुनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी। गुज़िरियल प्रोग्राम में असां वटि ॿ अहम जेको आहे नाले वारा माण्हू मौजूदु हुआ ऐं अॼु बिल्कुलु उन तरह सां असां वटि सिंध में चंद जेके कामयाबु फार्मर आहिनि उन्हनि मंझां जतोई साहब असां वटि प्रोग्राम में मौजूदु आहिनि। साणनि ॻाल्हि ॿोल थींदी। इन खां पहिरीं त हिकु अहम जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त ताज़ियूं जेके बरसातूं पियल आहिनि सॼी सिंध में ऐं तमामु वॾे पैमाने ते जेका बरसाति पई आहे उन में चौपाई माल जो जेको आहे कहिड़े तरीक़े सां असां बचाव कयूं, छो त हिन वक़्तु ख़ासि करे मींहं पवण खां पोइ मच्छरनि में जेको इज़ाफ़ो थियो आहे ऐं मखियुनि में मख बि उहा जेका चक पाए थी। हिकिड़ी मशहूरु मख जेका ख़ासि करे जाबलू पट्टी में काफ़ी अरसो पहिरीं बि नमूदार थी ऐं उन मुतालिक़ अॼु बि कुझु दोस्तनि ॿुधायो आहे त उहा मख असां वटि आई आहे जेका वॾे पैमाने ते नुक़सानु जेको आहे सो करे पई। वारबल फिलाए अंग्रेज़ी में असां उनखे चऊं था। इहा इंतिहाई ख़तरनाक मख आहे जेका जानवरनि जे मथां जेॾी महिल अचे थी त हिकिड़ो वॾो आवाज़ु जेको आहे उन सां अचे थी, कड़के थी ऐं उन खां पोइ जॾहिं जानवर जे पुठी ते खल ते वेहे थी त हिकु ख़ासि क़िस्म जी रस आहे जेका उहा उतां छंडे थी, उन में वार सड़नि था, उन खां पोइ उन जी खल में सुराख़ थिए थो। सुराख़ थियण खां पोइ उन में जेको आहे जीत पैदा थिए थो ऐं उहो माल जेको आहे उन में काफ़ी हद ताईं जेको आहे खीर जे हवाले सां उन में नुक़सानु थिए थो। तंहिंजे करे तव्हांखे जिथे बि अहिड़े क़िस्म जी का मूंखे नज़र अचे थी त बराए महिरबानी तव्हां जेके सरकारी इदारा आहिनि उन्हनि सां राबितो कयो ऐं उन खां पहिरीं त अहिड़ी सूरत पैदा थिए त अव्हीं पंहिंजे माल खे बचाव तौरु ॾियारी जो इस्तेमालु करियो, उनखे कवर ॾियो ताकी उहे उन मखियुनि खां ऐं उन्हनि मच्छरनि खां उहे जानवर बची सघनि। साईं जतोई साहिबु अव्हां जी वॾी महिरबानी, अॼु तव्हांखे असां ॿीहर तकलीफ़ ॾिनी आहे प्रोग्राम में अचण जी। असां वटि पहिरीं जेका ॻाल्हि ॿोल थी चौपाई माल जे हवाले सां त माशाल्लाह तव्हां कामयाबु फार्मर तौरु कमु कयो पिया। अव्हांजो नालो माशाल्लाह सिंध में जेके टॉप 10 जेके सुठा फार्मर आहिनि, सुठा ब्रीडर आहिनि, उन्हनि में शामिलु थिए पियो। त हाणे असांखे इहो ॿुधायो, असांखे हिकिड़ी ॿी बि ॼाण मिली आहे त अव्हां न रुॻो ॻऊं पालियो पिया, मेंहियूं पालियो पिया ऐं ॿाकरो माल, पर उन सां गॾोगॾु अव्हां उठ जेके आहिनि उहे बि रखिया आहिनि। उठिणियुनि जो खीर बि अव्हां मार्केट में सप्लाई करे पिया ऐं जेसिताणी मुंहिंजे इल्म में इहो बि आहे त अव्हां ज़ाती तौर ते उठिणी जो खीर बि इस्तेमालु करे पिया। असांखे इहो ॿुधायो त भला उठिणी जे खीर खे इस्तेमालु करण खां पोइ, छो त सॼी सिंध में जेके बि माण्हू कंज़्यूमर आहिनि जेके खीर इस्तेमालु कनि पिया, आम ख़ासि त खीर असांजो घणो चांहि में इस्तेमालु थिए थो या मतिलबु त आइस्क्रीम वग़ैरह, पर तव्हां छा था सम्झो जेके शौक़ीन आहिनि खीर खे खाइण वारा, त उन्हनि खे तव्हां छा ॿुधाईंदव त उठ जे खीर में कहिड़ी शइ आहे? ॾाची उठणी जो नसुल जी 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 ऐं इन जे खीर में तव्हांखे 32 बीमारियुनि ते ई पए थी। माशाल्लाह। तव्हां हिन में इंटरनेट ते ॾिसो, जंहिंमें बि ॾिसो, उन में छा आहे जो हीअ हेपेटाइटिस बी, हेपेटाइटिस सी, कैंसर, शुगर ऐं जेकियूं ॿियूं बीमारियूं मूंखे वॾी वॾी बीमारियूं उन्हनि ते ई पए थी। माशाल्लाह। हीअ जेको झंग चढ़े थी ॾाची, उहा हर ॿूटीअ में वात हणे थी। बिल्कुलु। जेको ॿूटो ॾिसे थी उन वात हणे थी, जेको ॿूटो पोइ अलाह साईं हर ॿूटे में पंहिंजी हिकमत रखी आहे। बिल्कुलु। ऐं उहो सॼो जूस जेको आहे कढी असां खीर जे सूरत में अचे थो, माण्हू इस्तेमालु थिए थो, के न के बीमारी ते उहो वञी ॿूटो पए थो। त इन जे करे माण्हुनि खे फ़ाइदा थियनि था। तव्हां ॾिसो मोस्टली जेको आहे सो पंहिंजो सऊदीअ में टोटली अरब जेको आहे सो ॾाची जो खीर यूज़ कंदा आहिनि। उते वॾा वॾा फार्म ठहियल आहिनि। हिते असां वटि माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस कान्हे का, बाक़ी ॾाची जो खीर वॾो फ़ाइदेमंद आहे साईं। अच्छा साईं जतोई साहिबु इहो ॿुधायो त उठनि जी पालना जे हवाले सां, छो त तव्हां वटि उठिणियुनि जो केतिरो तइदादु आहे, उठ तव्हां वटि केतिरा आहिनि ऐं उन्हनि जी खाद खुराक जेका आहे रुॻो झंग चरनि था या उन खां अलावा बि तव्हां कुझु उन्हनि खे ॾियो पिया?
साईं हिकिड़े त मूं वटि मोस्टली पहिरियां घणा उठ ॾाचियूं हुयूं, पोइ वरी मूं हल्कियूं करे छॾियूं। सो उन जो छा आहे जेको पंहिंजो मर्ज़ी सां जंग ते चढ़नि था, पर जेको शाम जो राति जो वापसि अचनि था पंहिंजे थान ते, त उते असां उन्हनि खे कॾहिं मुङनि जी कुटी ॾींदा आहियूं, माना जेके मुङनि जो कटी थींदी आहे उहा ॾींदा आहियूं, केॾी महिल चणे जी कटी ॾींदा आहियूं। इहे शयूं उन्हनि खे बाक़ाइदे तयारु थियूं कनि ऐं मोस्टली उहो पंहिंजो झंग थियूं चढ़नि, पर इहे राति जो असां उनखे ॾींदा आहियूं, माना 5-5 किलो जे हिसाब सां फी जानवर खे। अच्छा, हाणे ॿियो इहो आहे त ख़ासि करे घोड़नि में, गॾहनि में ऐं उठनि में हिकिड़ी सरा जी बीमारी लॻंदी आहे, ख़तरनाक बीमारी आहे, त छा इहा बीमारी तव्हां कॾहिं उठनि में ॾिठी आहे या थी आहे कॾहिं, या उनजे लाइ तव्हां कंहिं ख़ासि क़िस्म जे के उपाउ वरिता आहिनि? हिननि जी वैक्सीन थींदी आहे साईं, उठनि जी वैक्सीन थींदी आहे, उहो असां कराईंदा रहंदा आहियूं। ॿी ॻाल्हि त साईं मुंहिंजी जेकी एरिया आहे उन में मोस्टली उठ एतिरो कोन्हे को। अच्छा, उहो लिमिटेड आहे, जीअं मूं वटि आहे, जीअं मुंहिंजो डेयरी फार्म आहे उते ओसे पासे में डेयरी फार्म कोन्हे, तंहिंजे करे बीमारी मूंखे अलहमदिल्ला मुंहिंजे माल खे घटि लॻे थी। इहो हिकिड़ो बेनिफिट आहे। उहा जेकी तव्हां बीमारी ॿुधाए था असांजे माल में ताईं अलहमदिल्ला कोन आई आहे। जीअं मिसाल कराची लांडी जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त उते वफ़र मिक़दार में फार्मिंग आहे, पोइ जेकॾहिं हिकिड़ो फार्मर सुठो आहे, जेको सुठो मेंटेन करे पियो रिकॉर्ड जे हिसाब सां, वैक्सीनेशन टाइमली करे पियो, ऐं के अहिड़ा फार्मर जेके नथा कनि, पोइ जेकॾहिं बीमारी अचे थी कंहिं फार्म ते त इवन एसी ताईं जेकॾहिं जिते वैक्सीन थियल आहे त उते बि वरी उहे साॻा इशू अचनि पिया, त तव्हां ॼण इन शइ खां बचियल आहियो? इन इशू खां बचियल ॿी त साईं ॾिसो असां वटि हिते मेडिसन बि ट्रस्टेबल कान्हे का, ठीकु आहे न। उन में मां त ॿाहिरां घुराईंदो आहियां, दुबई मां, मतिलबु त इहे वैक्सीन बि उतां घुराईंदो आहियां, आयोमिक्स सुपर बि उतां घुराईंदो आहियां, त माल खे जल्दी इफेक्ट बि करे थी, ट्रस्टेबल बि आहे, ऐं माल में शाइनिंग बि अचे थी, जीत ॼणो ख़तमु थी वियो। तीअं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ी मख आहे जेकी हा जेकी जानवर ते वेहे थी, ख़ासि करे जेके जाबुल पटी आहे उन्हनि जी आहे, पर अलहमदिल्ला मूं वटि साईं मख बि कोन अथव, मच्छर बि कोन अथव। हींअर मींहं जे करे मच्छर थियो बि आहे त मां डेली राति जो शाम जो फिल्ट कराईंदो आहियां। फिल्ट जेकी हूंदी आहिनि पंहिंजो जेके म्यूनिसिपलिटी वारनि मशीनूं हूंदियूं वॾियूं, उन्हनि सॼी खे पंहिंजो धुओं कराईंदो आहियां, त उन करे जेको बि उड़े थो हूंदो आहे उहो जानवर सॉरी पंहिंजो जीत ॼण मरी वेंदो आहे। ॿी ॻाल्हि इहा त जेको आहे असांजो जानवर तव्हां ॾिसंदो, तव्हां कॾहिं डॉक्यूमेंट्री ठाहियो हली त कॾहिं पुछ कोन लोॾींदो, पुछ इन करे कोन लोॾींदो हुन काशी चकी कोन थी हणे, मख मच्छर वेहे त उहो पुछ हाणे इरिटेट। हाणे असांखे प्रॉब्लम जेको थियो आहे हींअर मींहं जे करे, उहो असांखे वॾो प्रॉब्लम थियो आहे। हिकिड़ो असांजो खीर 8-10 मण घटिजी वियो आहे। उनजो रीज़न इहो आहे त असां माल खे ॿाहिरि नथा कढूं खुल में। खुल असांजी हिकिड़े शहर जी एकड़ में ठहियल आहे, ठीकु आहे न। हाणे उन में सम्झो त 9 खुलियूं 9 एकड़ ठहियल आहे। उन में असांजो जेको खुल जो माल ईंदो उते घुमंदो फिरंदो, पाणी मर्ज़ सां पीअंदो, भॼंदो डुकंदो, उहो ख़ुशहाल थो रहे। पर हाणे हा वॉक कंदो। असां हाणे जो हुनखे खोलियूं था खुल में त हुनखे थणनि में इंफेक्शन थिए थो। इंफेक्शन ईअं थिए थो गप आहे, गप में वञी वेहे थो। हाणे एतिरे माल खे 2-2 3-3 चकर माण्हू वेझाए नथो सघे। पोइ असां छा कंदा आहियूं त उते ई हुनखे पाणी ॾींदा आहियूं, खोलींदा कोन आहियूं, ऐं उन न खोलण जे करे असांजे खीर खे बि इफेक्ट थियो आहे ऐं माल बि असांजो डिस्टर्ब थियो आहे। अच्छा, पोइ इन हवाले सां तव्हां जेके खाते में एक्सपर्ट आहिनि उन्हनि सां को राब्तो या मशवरो, या छो त खाते जे अंदरि त काफ़ी अहिड़ा किताब पब्लिकेशन्स मौजूदु आहिनि, त उहो तव्हां इन्हनि खां हेल्प वरिती आहे या न? कहिड़े क़िस्म जी हेल्प वठूं था? मतिलबु ॾिसो न, जेकॾहिं तव्हां चओ था त असां अहिड़ियुनि हालतुनि में पंहिंजे माल खे कीअं जेको आहे सो तव्हां ॿुधाए पिया त असांजी प्रोडक्शन जेको आहे लॉस थिए पियो, प्रोडक्शन लॉस थिए पियो, त बहितर ईअं आहे त तव्हां खाते में जेके एक्सपर्ट वेठा आहिनि, छो त इहो होली सोली कमु उन्हनि जो आहे न, त उहो तव्हांजे लाइ को न को हल कढनि, तव्हांखे अवेयर कनि, तव्हांखे ॿुधाइनि। पर उहे तॾहिं थी सघे थो जॾहिं या त तव्हां उन्हनि सां राब्तो कयो, या तव्हां अहिड़े क़िस्म जो लिटरेचर पाण वटि जेकॾहिं अवेलेबल कयो, जेके उते माण्हू तव्हां वटि कमु कनि था फार्म ते, त मुंहिंजे ख़्याल में इहो वधीक बहितर थींदो। साईं ॻाल्हि ॾिसो न, इहा आहे त फार्म जेको आहे असांजो, उन में मूंखे ख़बर आहे जानवरनि जी। अच्छा, मां एब्सेंटी न आहियां। मां डेली वेंदो आहियां साईं, डेली मां उते वेंदो आहियां। हर हिकु जानवर खे 1500 जानवर में हिकु हिकु चेक कंदो आहियां। उनसां क्या प्रॉब्लम, कहिड़ो प्रॉब्लम आहे, छा आहे, कीअं आहे। जानवर जेकर जेको खुलियल रहियो आहे सॼे टाइम ते, उहो खुलियल खे तव्हांजो बंदि कंदो त उहो त स्ट्रेस में अची वेंदो न। हा बिल्कुलु, स्ट्रेस में ईंदो त खीर घटाईंदो। पर जेकर वरी हुनखे वापसि उहा साॻी पोज़ीशन मिली वई आफ्टर 1 वीक या 15 ॾींहं, सॉरी पंहिंजो हफ़्ते खण में या 5-6 ॾींहं में, जेसिताईं सुके हू, हाणे मुंहिंजी मशीनियूं कमु कनि पियूं उते, गप शप कढनि पियूं,
पर जीअं सुकंदो जानवर वरी वापसि पंहिंजी फील्ड में वेंदो घुमंदो फिरंदो उहो शइ वरी वापसि अची वेंदी यानी सॼी ॻाल्हि आहे त एनवायरमेंट एनवायरमेंट उहो माहौल खपे उहो माहौल खपे हा, उन वॾी माहौल खां महिरबानी। हाणे हींअर डिस्कनेक्टेड आहे हा जतिन साहिब हिकु नंढिड़ो ब्रेक वठूं था नाज़रीन हिकु नंढिड़ो ब्रेक वठूं था असां सां गॾु रहंदा नाज़रीन वेलकम बैक पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे जतिन साहिब सां ॻाल्हि ॿोल हले पई त साईं जतिन साहिब हाणे जेके ताज़ियूं हालिया जेके बारिशूं थियूं आहिनि उन हवाले सां ज़ाहिर आहे माहौल थोरो डिस्टर्ब थियो आहे जीअं तव्हां ॿुधायो त असांखे खीर में काफ़ी जेको आहे सो घटिताई आई आहे ज़ाहिर आहे जेको माल खुलियो हुयो ऐं उहो हिकिड़ी बंदि जाइ ते थियो आहे त थोरो इहो फ़र्क़ु पवंदो इहो नेचुरल ॻाल्हि आहे पर तव्हां छा था सम्झो त इहो जेको नुक़सानु थिए पियो खीर जो उन जे लाइ तव्हां को अल्टरनेट या तव्हां अहिड़े क़िस्म जी जेको आहे सो ॾिसो फार्मिंग जिते थिए थी उन में कोशिशि इहा आहे त भई फार्मिंग जिते कजे उहे मथां जेका इलाइक़ा हुजनि न छो त पाणी हेठि बीठो रहे थो हफ़्तो पाणी बीठो 2 हफ़्ता बीठो त उहो ज़ाहिर मसइला क्रिएट कंदो पर जेकॾहिं इहे फार्मिंग जी जेका सतह आहे जिते तव्हां फार्म ठाहियो था तव्हांजा फार्म रोड साइड खां हेठि आहिनि या मथे आहिनि असांजे साईं जेके शेड ठहियल आहिनि उहो रोड साइड खां मथे आहिनि उहो ॿुॾंदा कोन उन्हनि खे जंहिंमें माल बीहे थो ऐं जेको माल वरी साईं छुड़ी वञे थो खुल में उहा खुलूं थोरो हेठि आहिनि उहो थोरी डिप्रेशन में आहिनि असां छा कयो जो मुंहिंजे तक़रीबन 25 एकड़ डेयरी फार्म आहे 25 एकड़नि खे मूं बंदि फिरायो आहे मिटीअ जो उन जे मथां मूं वरी हुनखे एस्पॉट हणाया आहिनि माना रोड ठाहियो अथमि हा हा अॻे छा हूंदो जेको जबल जो पाणी ईंदो या ज़मीनुनि जो पाणी सॼो मूं ॾे क्रॉस करे ईंदो उतां ई निकिरंदो उहो हींअर बंदि थी चुको आहे हाणे जेको बरसाति जो पाणी अचे थो कुदरती उन जाइ स्पॉट ते उते मुंहिंजा ट्रैक्टर बीठा आहिनि मशीनूं लॻियूं पियूं आहिनि पाणी निकिरंदो वञे थो माना पाणी खे असां बीहण कोन था ॾियूं पर छा आहे जो आली त थिए थी ज़मीन उनजे करे असांखे थोरो प्रॉब्लम थिए थो इनशाला को न को वे आउट ॻोल्हींदा अॻिते ॾींहंनि जो हा बिल्कुलु ऐं त जतिन साहिब तव्हांखे इहा गुज़ारिश बि कंदुसि त बराए महिरबानी तव्हांजे फार्म ते छो त तव्हांजो फार्म मॉडल फार्म आहे ऐं जेकॾहिं उते बि अहिड़े क़िस्म जा इशूज़ अचनि था त इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां वटि जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे मैनेजमेंट जे हवाले सां ट्रेनिंग जेको अवेलेबल आहे छो त हिन महिल कराची ऐं टंडो जाम ऐं उन सां गॾोगॾु टंडो मोहम्मद ख़ान 3 वॾा इदारा मौजूदु आहिनि ट्रेनिंग जे हवाले सां जेकॾहिं अव्हां पंहिंजा माण्हू डायरेक्टोरेट जेका आहे असांजी एनिमल हेल्थ एंड साइंसिस कराची प्लस हैदराबाद में तव्हां मोकिले ॾियो त उन्हनि खे हिकु महीने जी ट्रेनिंग उन्हनि खे मिलंदी ऐं उहे तमामु सुठा जेका सुठी नॉलेज उन्हनि खे मिलंदी त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी इहो मसइलो हल थींदो ॿियो मैनेजमेंट जे हवाले सां तव्हां ॿुधायो त तव्हांजा जेके वाड़ा आहिनि उहे रोड साइड खां थोरो मथे आहिनि बाक़ी ओपन जेके यार्ड तव्हां रखिया आहिनि उहे थोरा हेठि आहिनि ज़ाहिर आहे उन जी लेवल खे बि असांखे थोरो मेंटेन करिणो पवंदो जे न त इहो हफ़्ते 2 जी कहाणी आहे उन खां पोइ पाणी खॼी वेंदो ऐं सोकड़ो थींदो ऐं ज़ाहिर आहे सियारे ऐं ऊन्हारे जे हवाले सां तव्हांजे फार्म ते कहिड़ा इशू अचनि था छो त ऊन्हारे में त गर्मी जाम आहे उन में जीत जणो जेको आहे या जरासीम जेके आहिनि उन्हनि में एतिरी शिदत कोन हूंदी आहे जेतिरी की सियारे में हूंदी आहे त सियारे में तव्हां हाणे छो त थधियुनि जो माहौल अचे पियो मथां जेको आहे महक जो माहौल बि थींदो इन टाइम ते तव्हांजे खीर में इज़ाफ़ो थिए थो खीर वधे थो या बीमारियुनि जे जेको आहे वधण जो इन में केतिरो अंदेशो आहे शुक्र अलहमदिल्ला अलाह जा रखे सां मूं वटि बीमारी घटि आहे बीमारी घटि आहे मूं वटि डॉक्टर रखियलु हूंदो हिकिड़ो अच्छा 1.25 लाख महीनो पघार ॾिनो आहे 3 महीना हुनखे मूं मतिलबु जवाबु ॾेई छॾियो आहे अच्छा तव्हां यकीन कंदो जॾहिं हू हूंदो त माल बीमार थींदो हू आहे कोन त माल बीमारी कोन थो थिए इहा त अजीब ॻाल्हि आहे नंबर 1 ॿी ॻाल्हि जेके मूं वटि साईं माण्हू था कमु कनि न हू नंढपण खां वठी हिन माल था कमु कनि अच्छा सम्झो 90% डॉक्टर हू पाण ख़ुदि आहिनि मां मुंहिंजो हुननि खे चवण जो मसइलो इहो हूंदो आहे त बाबा तव्हां मेडिसिन घटि यूज़ कयो पंहिंजो जेको सिंधी ॾस आहे उहो इस्तेमालु कयो जानवर खे फेट बि कोन थींदो जानवर लहंदो बि कोन ऐं ठीकु बि जीअं साड़ू थिए थो साड़ू बि माण्हू इंजेक्शन बि हणनि था या वरी उनखे मसाला ठाहिजनि था पर मां प्रिफर कंदो आहियां मसालो वधीक होम्योपैथी पासे पिया वञो उनजे करे जो ॾिसो न जे हाणे कई दवाऊं ॾियणियूं पवंदियूं मजबूरी जी हाणे मिसाल ॻाल्हि लिवर जो प्रॉब्लम थिए थो
उनखे लिवर जी दवा त ॾिबी या को जानवर आहे को कमज़ोर थिए थो त उनखे ड्रेज जी दवा ॾिबी त अंदरि कीड़ा मकोड़ा हुनजा मरनि, पर असांजो माल खुले कोन थो, न को खुला वारो पाणी पीए थो। ऐं असांजे जेके वॉटर टैंक ठहियल आहिनि उन्हनि में फिटकिरी घुमाईंदा आहियूं। अच्छा, एंटीसेप्टिक है। हा, उहो घुमाए पोइ पाणी ॾींदा आहियूं, या जेके असांजो खोरूं ठहियल आहिनि उनखे चूने सां वॉश कंदा आहियूं त जर्म्स वग़ैरह मरी वञनि। त असांजो माल इहो रोज़ जे बुनियाद ते या साईं जॾहिं असांजी खोरूं साफ़ थींदियूं आहिनि वंस इन अ वीक। अच्छा, वंस इन हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो। हा, उन में असां कंदा आहियूं। ऐं जीअं तव्हां चओ त मच्छर थो थिए या जेको आहे माल खे तंग थो करे त उन्हनि मां डेली तव्हांखे मां ॿुधायां त मां फिल्टर कराईंदो आहियां शाम जो, त तक़रीबन सॼे फार्म खे 20 एकड़नि खे। त उन में छा आहे जो काफ़ी रिलीफ मिली थो वञे। बाक़ी सियारे में असां छा कंदा आहियूं, सॼे खे कवर कंदा आहियूं, उन खां पोइ अंदरि दूहियूं दुखराईंदा आहियूं शेडनि जे अंदरि, ताकि जीअं मच्छर मक्खी भॼी वञनि, जेके भॼे या मतिलबु जानवर खे आराम मिले। तव्हांखे जानवर खे तव्हां जेतिरो कंफर्ट रखंदो न तव्हांखे ओतिरो प्रोटेक्शन ॾींदो। इहो हिकिड़ी ऑथेंटिक ॻाल्हि अथव। जानवर खे तकलीफ़ ईंदी उहो तव्हांखे न प्रोटेक्शन ॾींदो, न तव्हांजो का मतिलबु तव्हां अॻिते कोन वधी सघंदो। अच्छा, इन जो भला अल्टरनेट इहो थी सघे थो त जेकॾहिं तव्हां धुआं कयो था ऐं तव्हां सम्झो था त मक्ख मच्छर तां भॼी था वञनि, ऐं जेकॾहिं इन जाइ ते असां ॾियारी जो इस्तेमालु कयूं, केतिरी जानवर में ॾियारी रखंदा, 1500 जानवर किथां ॾियारी रखंदी? न, जेकॾहिं सॼे फार्म खे तव्हां ॾियारी फिरायो। सर, ॾियारी त मुंहिंजी हींअर त फेंसिंग थियल आहे, पर जे तव्हां ॾियारी जी ॻाल्हि था कयो न, त 25 एकड़ खे किथां ॾियारी फिरंदी? अच्छा, नंबर 1। नंबर 2 जेको आहे, जेकर असांजे शेड जी साइज़ आहे उहो 170 हुनजी आहे, रेग आहे। अच्छा, 170/60। हा, ठीकु आहे न। उन ते तव्हां ॾियारियूं फिराईंदो उहो पॉसिबल कोन्हे को। अच्छा, जे थोरो जानवर हुजे, 15-20 जानवर हुजनि त उन लाइ त को मसइलो कोन्हे को। ॾिसो, पोल्ट्री फार्मिंग जिथे थिए थी न, अवां ॾिठो हूंदो त सियारे में ख़ासि करे जिते वॾा वॾा शेड आहिनि पोल्ट्री जा, माशाल्लाह उहे बि तमामु ढिघा ढिघा आहिनि, त उन्हनि में ऐं जेको आहे प्लास्टिक जी शीट जेका आहे उहा उनखे फेराई थी वञे ताकी थधी हवा फार्म में अंदरि एंटर न थिए, ऐं उन खां पोइ ॿियो काफ़ी मैनेजमेंट उन में थिए थो। त मुंहिंजे ख़्याल में ॾियारी जेका आहे उहा रोल जी सूरत में हिन महिल मार्केट में त अवेलेबल आहे, उहो फेराए सघिजे थी। ऐं कंहिं फार्म ते कंहिं न रखी आहे, कंहिं न ॾिनी आहे, उहो हिकिड़ो अलॻि इशू आहे। छो त मां सम्झां थो जेतिरो तव्हांजो ख़र्चु धुओं त छा ते कंदा हूंदो, धुए जे लाइ बि तव्हांखे का शइ खपंदी हूंदी, त इहो बहितरु ईअं त ॾियारी जेकॾहिं फेराइजे त उहो अञा वधीक बहितरु थींदो। मां सम्झां थो त धुए में जानवर ते बि हिकिड़ी स्ट्रेस अचे थी न, जानवर खे ताज़ी हवा खपे, ऐं धुए में तव्हांखे ख़बर आहे त छा आहे, कार्बन डाइऑक्साइड आहे हुन में बि, त इहो त अञा पाण जेको आहे लॉस थिए थो। तंहिंजे करे तव्हां छा था सम्झो त ॾियारी अचणु खपे, या इहो पुराणो जेको ट्रेडिशनल असांजो तौर तरीक़ा आहिनि उहे अञा इस्तेमालु करणु खपनि? साईं, ॻाल्हि ॿुधो, जेको ॾियारी तव्हां ॻाल्हि था कयो न, जानवर को बि हिकिड़ो जॾहिं पंहिंजे शेड मां जेकॾहिं खुली थो वञे इतफ़ाक़ सां, हा बिल्कुलु उहा त शइ असां वटि कामयाबु थी कोन सघे। बाक़ी तव्हां चयो त असांजो मोस्टली जानवर ॿाहिरि थो रहे, मैदान में रहे थो, मैदान ते। असां वटि उन महिल चयो जंहिं महिल हुनजी ॾुहाई था कयूं, उहो ॾुहाई कंदा आहियूं, उहो जानवर अची वेंदो आहे अंदरि, उन खाद खुराक लॻल हूंदो आहे, उन चुआई करे खीर बि कढी, जे वेंझाणो त वेंझारे करे वरी उन हथु कढिबो आहे, वरी ॿाहिरि ॾींदो आहे। सिर्फ़ु असांजो जानवर 2 कलाक टे सुबुह जो अचे थो ॾुहाई जे लाइ, वरी राति जो चढ़े थो 12 बजे शेड ते, वरी पोइ 4 बजे खां पोइ वरी खुली थो वञे, त बीहे ई 2-3 कलाक थो हुते अंदरि। अच्छा साईं, इहो ढगी जो खीरु, मेह जो खीरु या ॿाकरो खीरु, त उठ जे खीर में ऐं इन्हनि जे खीर में रेट जे हवाले सां केतिरो फ़र्क़ु आहे? तव्हां उठ जो खीरु छो त मार्केट में विझो पिया, तव्हां पाण ज़ाती तौर ते इस्तेमालु कयो पिया, केतिरो महांगो आहे, केतिरो आम माण्हू जी पहुच में आहे? या साईं ॾिसो, कराचीअ में तव्हां वेंदो वठणु, तव्हांखे तक़रीबन 250-300 रुपया किलो पवंदो राचीअ जो खीरु। अच्छा, ठीकु आहे न। ढगीअ जो खीरु त आम मिले थो 60-65 रुपए में मिले थो ढगीअ जो खीरु। ऐं जेकी तव्हां ॿकरी जी ॻाल्हि था कयो, त इन्हनि राचीअ में ऐं ॿकरीअ में 2 शयूं हिकिड़ियूं कॉमन आहिनि। ॿकरी खे तव्हां खोले चाराईंदव त हुनजे खीर में बेइंतिहा ताक़त हूंदी। जे तव्हां घर में पाले हुनजो खीरु कढंदव त को फ़र्क़ु पवंदो, पोइ बेकार आहे। लाचीअ जो खीरु तमामु घणो लाइट आहे, माण्हू अलाए छो हुन खां डिॼंदा आहिनि। लाचीअ जे खीर जी चांहि सुठी कोन ठहंदी आहे। अच्छा, लाचीअ जे खीर खे काढ़बो बि कोन्हे को। लाचीअ जे खीर जो टाइम आहे 3 ॾींहं, 3 ॾींहं खां पोइ एक्सपायर थी थो वञे ऑटोमेटिक। अच्छा,
जे तव्हां वटि पियो बि हूंदो पोइ पीअणो न आहे। अच्छा ऐं जे तव्हां लाइव पियो त वधीक सुठो आहे, उते ई ॾोराए पियो तव्हां। ऐं न त जे राति जो मां पीअंदो आहियां डेली, उहो पेट खे सुबुह जो तव्हांखे साफ़ु कंदो आहे, तव्हांखे जेको आहे सो घणनि बीमारियुनि खां बचाए बि थो। हा बिल्कुलु। ऐं उन खां गॾु गॾु वरी माण्हू थोरी घणी एक्सरसाइज बि करे, उहा बि त हिकिड़ी मतिलबु सिहत लाइ सुठी शइ आहे। बिल्कुलु बिल्कुलु। बकरीअ जो खीर मां यूज़ कंदुमि, बकरियूं हाणे हली वियूं आहिनि जबल ते, हाणे जबल ते साओ गाहु थी वियो आहे, अच्छा सॼी दुनिया जो माल मथे निकिरियो आहे जबल ते। बिल्कुलु जाबलू पटियुनि में। हा हाणे उॾाई बकरियूं हली वियूं तंहिंजे छो करे त मुख़्तलिफ़ जड़ी बूटियूं हा जेको आहिनि उते फुटी पियूं आहिनि ऐं ऐं माल जो चारो जाम चारो थी वियो आहे। ग़रीब मिलियो माण्हू आहे। वीचारा हींअर तव्हां ॾिसंदा त रोडनि ते कतारनि जे हिसाब सां जानवर वञनि पिया, बिल्कुलु सभु वञनि पिया जबल में। हा बिल्कुलु। असांजो ॿाकरो माल जबल में वियल आहे, वरी जेको मोटंदो त वरी पवंदासीं। हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठूं था नाज़रीन, हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठूं था, असां सां गॾु नाज़रीन वेलकम बैक। पंहिंजी ॻाल्हि ॿोल हले थी जानवरनि जे हवाले सां। हाणे थोरो कारोबार वारे पासे अचूं था त चौपाई माल मञा जेका असांखे उपत मिले थी ऐं जेके शयूं असांखे ख़ासि तौर ते खीर जे हवाले सां, गोश्त जे हवाले सां, त उन हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी। साईं तव्हां छा था सम्झो त जेके हिन फील्ड में नवां माण्हू अचनि, कारोबारी ज़हनियत रखण वारा माण्हू, त उन्हनि जे लाइ इहा फार्मिंग जेका आहे लाइफ स्टॉक फार्मिंग कीअं रहंदी? छो त पोल्ट्री फार्मिंग जो त तव्हांखे बि थोरो घणो एक्सपीरियंस हूंदो, पोल्ट्री में कॾहिं कॾहिं तमामु वॾे पैमाने ते नुक़सानु थिए थो, चौपाई माल में पोल्ट्री जे हवाले सां काफ़ी घटि, त नवां माण्हू कीअं एंट्री कनि? साईं हिकिड़े मूंखे डॉक्टर कल्ह ॻाल्हि पियो कई त साईं असां हिकिड़े माण्हू डेयरी फार्म खोलियो हिते कैपिटल कॉलोनी में पासे ते, त 5-6 महीना त हुन खीर पीतो पियो माल जो। जॾहिं 5-6 महीना खां पोइ खीर जो माल जो घटि थियो त डॉक्टर खे चयईं मेहुनि जो माल मूंखे जेके मूं रखियूं छो थियूं घटिजनि, चई तो पाॾो रखियो आहे, चई पाॾो छा थींदो आहे। अच्छा हाणे जंहिं माण्हू खे इहा ख़बर न आहे त पाॾो छा थींदो आहे, उन्हनि खे त रखणु पोइ त ॻिची में फिल्म विझणी आहे न। हा उनजे लाइ तव्हांखे नॉलेज हुअणु ज़रूरी आहे। जेको माण्हू नओं अचे थो न, जीअं हाणे मां आहियां न, मूंखे ॾिसी घणनि माण्हू खोलियो ऐं यकीन कयो वीचारा तबाह थी विया। जेको लाइन ॾिसंदो आहे न मुंहिंजे पंप ते, उहो सम्झंदा जतोई साहिबु अलाए छा थो कमाए खीर में, बणा वारो कर असां बि इहो धंधो कयूं। पोइ इन धंधे में अचण खां पोइ फासियो कोन न उहे माण्हू उन्हनि जे तबाह थियण जो को सबबु हूंदो न। साईं हिकिड़ो अननोन आहे न, हिकिड़ो त उनखे हाणे हिकिड़ी मिसाल ॼाण न हुजणु। हाणे मिसाल जी ॻाल्हि, मूंखे कोई चए तूं वञी चैनल खोल, टीवी जो चैनल खोल, मूंखे त नओं ख़बर ई कान्हे, मां त ॿुधंदो न। तंहिंजे करे माण्हू खे जंहिं शइ जी ख़बर हुजे उन कमु करे, उन में माण्हू खे फ़ाइदो बि थिए थो ऐं थोरो टाइम बि कॾहिं कॾहिं नुक़सानु बि थिए थो, पर ओवरऑल फ़ाइदे में वञे थो। अच्छा पर उनखे ख़बर हुजणु खपे, उनखे नो हाउ हुजे। ज़रूरी आहे त जेको कारोबार कजे उनजी थोरी सूझ बूझ रखे माण्हू। बिल्कुलु, उन खां पोइ उहो उन शइ में हथु न विझे त बहितर आहे। जतोई साहिबु ही असांजा भाॻिया त सदियुनि खां वठी इहो कारोबार कनि पिया, या किरत आहे वॾनि खां हू जेको आहे हिन कम में जुड़िया पिया आहिनि, उन्हनि खे बि काफ़ी नुक़सानु थिए थो। उन जा कहिड़ा सबबु थी सघनि था? उनजा इलाही सबबु आहिनि। हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे, उनजी पहुच आहे फॉर एग्ज़ाम्पल 10 में वठे थो, अच्छा उहो उधर ते काए थो चए 20, अच्छा ठीकु थियो। जॾहिं 20 में कायो त पोइ वरी उधर ते बोह थो वठे, जॾहिं उधर ते बोह थो वठे त वरी उधर ते दाणो थो वठे, जॾहिं दाणो वठे त खीर जो रेट ई कोन्हे को, ऐं उहो प्योर खीर ॾींदो कोन। ज़ाहिर हुन मिक्सिंग कंदो, मिलावट कंदो, पाणी विझंदो, तॾहिं त सभिनी खे पंहिंजा पैसा पूरा करे ॾींदो न। जॾहिं जो हुनजो उहो माल ड्राए थिए थो त पोइ वरी ॿियो किथां अचे जेको हुन जाइ ते वरी ओतिरो खीर निकिरे, उहो त वीचारो ख़तमु थी वियो न। पंहिंजा जेको माल में कमाई उहो वापसि माण्हुनि खे ॾेई छॾियईं न। मेयूं उधर ते उन्हनि खे ॾिनई, बोह वारे खे ॾिनई, दाणे वारे खे ॾिनई, त पोयां बचियसि छा? बचियो त कुझु कोन पोयां। हिकु ॿिनि ॿियनि वारो माण्हू छा करे? हे त ठीकु आहे मथी लेवल ते जेके माण्हू कमु पिया कनि न, घटि में घटि 10-20 या 50-100, पर जंहिं वटि 2-4 ढगियूं आहिनि उहे छा कनि? उहे त साईं ॾिसो ॿाहिरां माण्हू वीचारा इन ते सर्वाइव कनि था न। केतिरो माल गाहु विझनि था, हुन खीर पाण पीअनि था, वरी होटल ते किथे विकिणनि था, 5 रुपया हुनखे मिलनि था, रेट खणी न ई सही, पर हुनजो सर्वाइवल थी थो वञे। अच्छा नाज़रीन, गोगे जे हवाले सां पाण हिकिड़ी ॻाल्हि ॿोल कईसीं त गोगे जा 3 क़िस्म थियनि था। आम तौर ते भाॻियुनि जे ज़हन में इहो आहे त गोगो सिर्फ़ु इहो आहे त जानवर खे जेको आहे सो घुटो अची वञे, साहु उसाड़िजी पवे ऐं रालूं जेको आहे माखीलार गिग जेका आहे ॻड़े, त रुॻो इहो गोगो कोन्हे को।
गोगो आंडे जो बि थींदो आहे। त असांखे इहो सोचणु खपे त जेकॾहिं जानवर अहिड़े क़िस्म जे जॾहिं आंडे जो गोगो थींदो आहे त जानवर जो पेट जेको आहे फूलजी वेंदो आहे ऐं उन में बि साॻी सूरत हाल थी वेंदी आहे। उन खां पोइ अंदरि जेके उन जा मुख़्तलिफ़ ऑर्गन जेके आहिनि, हिसा आहिनि, जंहिंमें जीअं जेरो आहे, फेफड़ आहे ऐं मादे ते जॾहिं असरु पए थो, आंडे ते जॾहिं असरु पए थो ऐं गैसिस भरिजनि थियूं अंदरि, त पोइ हिकिड़ो दॿाउ जेको आहे उहो फिफड़नि ते वञी पए थो। हाणे फिफड़नि ते जॾहिं दॿाउ ईंदो त ज़ाहिर आहे फिफड़नि जो कमु जेको आहे त ऑक्सीजन खे खणी रत खे साफ़ु करे वरी उहो साॻियो रत दिलि ॾांहुं मोकिले ताकी उहा दिलि उन सॼे प्योर रत खे सॼे जिस्म में घुमाए ऐं जानवर जेको आहे ताज़ो तवानो हुजे। 1 किलो खीरु ठाहिण जे लाइ जेको रत आहे उनखे ओह में 4000 भेरा यानी उनखे चकर ॾियणो पवे थो, तॾहिं वञी इहो खीरु जेको आहे उहो ठहे थो। ऐं उहा ख़ासि क़िस्म जी हिकिड़ी प्रोटीन आहे, उन प्रोटीन जो नालो आहे कैज़ीन। उहा रत जे अछनि जुज़नि मंझां उहा प्रोटीन जेको आहे उहा ड्रॉप थिए थी, किरे थी। उहे जेके थणनि में नंढड़ा नंढड़ा कुपी नुमा सेल आहिनि उहे उनखे झटनि था ऐं उन खां पोइ आम ख़ासि तौर ते माण्हू इहो सुवालु कंदा आहिनि त साईं खीरु जॾहिं रत मां ठहे थो त ॻाढ़ो छो न आहे? हाणे छो त रत जेको आहे मुख़्तलिफ़ हिसनि में विरहायल आहे, ख़ासि करे रत जा जेके अछा जुज़ आहिनि खीरु उन्हनि मां ठहे थो, हिन प्रोटीन मां ठहे थो। तंहिंजे करे खीरु जेको आहे मुकमिल ग़िज़ा आहे। ऐं खजी बि इन हवाले सां जीअं जतोई साहिबु ॿुधायो त अरब सॻोरा जेके आहिनि खजी ऐं ॾाची जे खीर ते तमामु घणो फोकस कंदा आहिनि, उनखे इस्तेमालु कंदा आहिनि छो त उहो हेल्दी आहे, बीमारियुनि जे ख़िलाफ़ु कमु करे थो। इहो ई सबबु आहे त उठणी जो खीरु गांइ माल खां ऐं माहे माल खां हिकु दफ़ो न बल्कि 1000 दफ़ा बहितर आहे। ऐं उन जी पालना जे हवाले सां रुॻो इहो न आहे त झंग चरी अचे, पर झंग में कॾहिं कॾहिं छा हूंदो आहे त जानवरनि खे चारो घटि मिले थो, पोइ जानवर जेतिरो जेको आहे पाण खाई करे उठ त पंहिंजो खाधो जेको आहे पंहिंजे थूए में स्टोर कंदो आहे ऐं उन खां पोइ उनखे पाणी जी बि कॾहिं कॾहिं गर्मियुनि वारी हालतुनि में बि एतिरी ज़रूरत न पवंदी आहे। त असांजे चवण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं तव्हां उठणियूं पालियो था खीर जे हवाले सां, जीअं जतोई साहिबु पाण वटि रखियूं आहिनि त उहो चए थो त असीं उनखे मुङनि जो ॾारो बि ॾींदा आहियूं, ॿिया मुख़्तलिफ़ जेके दाणा आहिनि उन्हनि जो ॾारो बि ॾियूं था। त तव्हां बराए महिरबानी जिन दोस्तनि जो उठनि ते फोकस आहे ऐं उन्हनि खे इहा सलाह ॾींदुसि त हिकिड़ो दफ़ो जतोई साहिब सां या उनजे फार्म ते ज़रूरु वञनि, उन सां जेको आहे मेल जोल रखनि। ऐं हाणे असां साईं खां आख़िर में इहो जतोई साहिबु मैसेज तव्हां खां वठंदासीं छो त मां त भाॻियुनि खे सलाह ॾिनी त जतोई साहिब सां मिलो, भला जे माण्हू तव्हां सां मिलनि त तव्हां पहिरियों त तव्हां सां मिलणु अचनि, तव्हां मैसेज ॾियो। ऐं मां त चवां जेको अचे मुंहिंजे अखियुनि ते अचे मोस्ट वेलकम, जेको मुंहिंजी नॉलेज में आहे मां उन्हनि खे ॿुधाईंदुमि। ऐं जेके पाण बि थोरी सम्झ बूझ रखनि था, कुझु मां सपोर्ट कंदोमांनि, कुझु पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु कंदा इनशाला कामयाबु ईंदा। अच्छा, मां जेकॾहिं भाॻिया असांजा छो त भाॻियुनि जूं मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ आहिनि न, उहे तव्हां सां मिलणु अचनि, तव्हां उन सां मिलंदव या? छो कोन मिलंदासीं, मां त डेयरी फार्म ते डेली वेंदो आहियां, तक़रीबन 5 खां 7 कलाक हूंदा आहियूं हुते। हा, अव्हां जी वॾी महिरबानी प्रोग्राम में महिरबानी। शामिलु रहिया। वरी इनशाला ॿिए कंहिं टाइम ते तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं। नाज़रीन, इनशाला वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हां सां जेको आहे सो रूबरू मुलाक़ात थींदी ऐं तेसीं ताणी इजाज़त ॾींदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह भाई।